बारे में श्रृंखला था कयूं, सभई नफ़रत कंदा आहिनि, पर असां सामनो कोन कंदासीं त असांजो जीवन ॾाढी किनी हालत में वेंदो। खोड़ सारी शयूं आहिनि जेके थींदियूं आहिनि, असांखे डपु न करिणो आहे। सामनो करे अगरि असां हुन सां न कंदासीं त असां उनखे अधिकार ॾींदासीं असांजे मथां हुकुम हलाइण जो। एतिरो काफ़ी न आहे। जॾहिं असां प्रार्थना कंदा आहियूं, खोड़ दफ़ा असांखे कुझु करण लाइ चवंदा आहिनि प्रभु, उहो साहस ॾींदा आहिनि, परेशानी जो सामनो करण लाइ उहो चवंदा आहिनि। तव्हांखे तजुर्बो हूंदो कि तव्हां डप में क़ाबू न करे था सघो पंहिंजे पाण खे, प्रार्थना कंदो त तव्हांखे ख़बर पवंदी कि तव्हां छा कयो। उहो तव्हांजे लाइ उहो ज़रूरी शयूं कंदो जेको तव्हांखे करणियूं आहिनि, ऐं तव्हांखे अलॻि रूप सां उहो मौक़ो ॾींदो कि तव्हां उन सां निडर न थियो, ऐं तव्हां उथी करे उहो निडर इंसान आहियो इहो चवंदव, ख़ासि करे उन हालतुनि में जॾहिं तव्हांखे ख़बर पए कि तव्हां छा कयो। ऐं उहो डप जे करे उहो परेशानियूं जंहिं महिल तव्हां सां उहो महसूसु कराईंदियूं आहिनि त तव्हांखे ख़बर पवंदी कि तव्हां छा था कयो। इलाही तरीक़नि जो डपु थींदो। असल में अगरि तव्हां वधीक में उन सां ॻाल्हाईंदव त तरीक़े जो मतिलबु इहो थींदो, घणेई शयूं हूंदियूं उन सां आहिनि जंहिं महिल माण्हू ॾकंदा आहिनि उन सां, उनखे करण सां डपु थींदो आहे पंहिंजे जीवन में। ऐं उहा माण्हू जेका विरोध करणु खपे उनखे चालाकी सां उहो क़ाबू करे सघंदा आहिनि। तव्हांखे बीहणो आहे पंहिंजे जीवन में हुन हिसाब सां किताब सां जेको तव्हांखे तसली ॾिए कि तव्हां जीवन में पंहिंजे जीवन में उहो छा करे रहिया आहियो, उहो तव्हांजे जीवन जो हिसाब न ॾेई सघंदो। आमीन। असांखे बेखौफ़ सामनो करणु खपे, बहादुरी सां पंहिंजे जीवन जी हालतुनि में सामनो करणु खपे। असांखे कॾहिं बि तकलीफ़ुनि सां घबराइणु न खपे, कॾहिं बि परेशानी सां मुसीबत सां कुझु न चवणु खपे, छो त सभिनीनि खां महान असां में रहंदो आहे। सभिनीनि खां पहिरीं 2 पतरस 3:14 में ॾिसूं त अॼु जे वचन लाइ धन्यवाद प्रभु, तव्हांजी जाम महिरबानी थी जेको तव्हां असांखे ॿुधायो, ताक़तवर, प्रभावशाली, जेको ॾाढो प्रभाव विझंदो, ॾाढा असर ॾींदो असांजे जीवन में। 2 पतरस 3:14 में, हे प्यारा, जॾहिं तव्हां इन ॻाल्हियुनि में आस ॾिसंदव, इन शयुनि में, उन वक़्त जी ॻाल्हि कंदा आहियूं जॾहिं यीशु मसीह आकाश में आया हुया ऐं चई त असांखे छा करिणो आहे। तव्हां मां केतिरा माण्हू इहो सोचनि था कि प्रभु बि हाणे बीठा आहिनि मथे। आमीन। ऐं अगरि न बि थिए तॾहिं बि असां तयारु आहियूं। हालेलुया। हिन करे प्यारा, जॾहिं तूं इन ॻाल्हियुनि में ॾिसंदे, आस लॻाईंदे, कोशिशि कंदे कि तोखे शांती सां, उन सां गॾु आत्मविश्वास ऐं उहो प्यार, नैतिक संघर्ष मां उहो भावनाउनि सां आज़ादु मिले ऐं तूं मोटी करे वापसि अचु। जंहिं महिल तोखे ख़बर आहे कि प्रभु तोखे चए थो कि तोखे ॾकणो न आहे कंहिंसां बि, उहो आत्मविश्वास जे बिना पंहिंजी नियति खे तूं हमेशह पंहिंजे पाण खे भॼाईंदो न रहो, पंहिंजे पाण खे निष्फल न कर। उहो तूं पंहिंजे पाण खे, उहो छा थो चाहे तव्हांखे ॾिसण में, उहो चाहे थो कि तव्हां उन पवित्र आत्मा में जीवन जियो, ॿियनि खे दोष न ॾियो। उहे चाहींदा आहिनि कि असां में आत्मविश्वास हुजे, छो त प्रभु असांखे डप जी आत्मा कोन ॾिनी आहे। असांखे आज़ादु ॾिसण था चाहिनि डप खां, उत्तेजित ऐं भावनाउनि सां। मूंखे ख़बर आहे तव्हां महसूसु कंदा, पर मां पंहिंजे जीवन जी खोड़ पहिरीं मुक़ाम ते हुयमि ऐं जिते मां सोचियो मूंखे इहो करिणो आहे ऐं मसीह में मां इहो कंदमि, उहो ताक़तवर कंदमि। मां पंहिंजे पहिरें सॼे राज्य में, दुनिया में रखी करे गुनगुनाई करे रहंदमि, स्वर्ग ताईं पहुचंदमि ऐं उन में उमेद रखंदमि कि मूंखे छा करिणो आहे। हर दफ़े मां इहो सोचियो कि मूंखे कुझु न कुझु करिणो आहे ऐं प्रभु असां मूंसां प्यारु कंदो आहे त मां इहो कयां, ऐं प्रार्थना करणु शुरू कई ऐं पवित्र आत्मा सां गॾु मां कमु करणु शुरू करे छॾियो। प्रभु जी इच्छा हुई त मां पूरी कयां, अॻियां वधां उन ॻाल्हि ते ऐं वापसि मोटी करे उहो ॾिसां कि मूंखे छा करिणो आहे ऐं मां शांतीपूर्वक उहो करियो। ऐं जेको मुंहिंजो विश्वास हुयो उहो अलॻि थी वियो। जॾहिं मां हिते आयमि उन मूंखे चई शांतीपूर्वक ॾिस। वाह, जाम सुठी ॻाल्हि आहे। ऐं हुन मूंखे सेखारियईं। इलाही साल संघर्ष कयो, पर मूंखे ख़बर आहे मोटी अचण ते मूंखे छा मिलियो। उहो चए पियो कि मूंखे कुझु मिले ऐं उहो ॾिसे कि छा मिलियो, वधीक उहो विश्वास।
उहो आत्मविश्वास मिलियो मूंखे जॾहिं की मां आयमि। बाइबल चवंदी आहे आख़िरी जे ॾींहंनि में माण्हुनि जो दिलि डप में हूंदो आहे, निराश हूंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां, अगरि तव्हां हुनखे ॾिसंदव त जेको दुनिया में थोड़ी पियो आहे ऐं उहो अख़बार पढ़ंदो त वधीक ख़राबु हूंदो आहे उहो। तव्हांखे शुभ समाचार पढ़ण जी ज़रूरत आहे। असांखे प्रभु ऐं जेको उहो चवंदा आहिनि उन खां वधीक ध्यानु ॾियणो आहे। दुनिया जी ॻाल्हियुनि ते न। मां तव्हांखे ॿुधायां थी ॾाढी हालत ख़राबु थींदी आहे, मूंखे ख़बर आहे। मां चाहींदी आहियां कि प्रभु असांजे मथां नज़र रखे। मूंखे ख़बर आहे कि उन्हनि चयो आहे, उहो वादो कयो आहे। तव्हां अहिड़ी नकारात्मक ॻाल्हियुनि ते न पओ। ईअं थो थिए, उअं थो थिए, ईअं छो थो थिए, ईअं कीअं थो थिए, मूंखे ख़बर न आहे ईअं छा थियो। पंहिंजी नज़रूं प्रभुअ ते रखो ऐं जेको बि थींदो उहो प्रभु खे ख़बर आहे। उमीद कयो ऐं विश्वास रखो। लुक 8 में लिखल आहे, उहो विश्वास कंदा, ॾिसंदा, मोटी करे ईंदा। वचन जे हिसाब सां असांखे नियम सां प्रार्थना करणु घुर्जे ऐं असांखे ॾकणु न घुर्जे, हिमत न हारणु खपे। प्रभु हमेशह सां कोशिशि कंदा आहिनि ॿुधाइण जी। जेकी दुस्तांत आहे, हिकु माई हुई जेका उहा चई, पक्षपात कंदी हुई हमेशा कंहिं बि शइ जे लाइ। उहा हमेशा न्यायी न हूंदी हुई, उनखे चवंदी रहंदी हुई। आख़िर में उनखे मदद मिली कि महिरबानी करे चुप वेह। उन खां पोइ लिखल आहे, हिकु अधर्मी न्यायी आख़िर में उहो ई कंदो आहे। असांजी न्याय परमेश्वर कंदा। उन्हनि जे लाइ जेके हिमत हारे करे त्याग सां इक़रार कंदा आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, त्याग करण जो मतिलबु क़ाबिलियत जी ज़रूरत कोन पवंदी। मुंहिंजो मतिलबु आहे, मां त्याग करण जी धमकी ॾिनी हुई हफ़्ते में 3-4 दफ़ा। प्रभु उन सां उत्साहित न थिया। मां उन मसीह सां नाराज़ थींदी आहियां जेका हिमत हारे वेंदा आहिनि। हिमत हारण जे लाइ काई क़ाबिलियत जी ज़रूरत कोन पवंदी आहे। इन जे लाइ तव्हांजे अंदरि उहा हुजण जी ज़रूरत आहे जेको तव्हांखे खपे कि तव्हांखे छा खपे ऐं छा करे चाहियो था। पर बहादुरीअ जी अॻियां वधण जे लाइ, इनखे विश्वास करण जे लाइ, जेको प्रभु वचन ॿुधाइनि था पंहिंजे जीवन में ॾिसण जे लाइ, पंहिंजी हालतुनि खे ॾिसण। बाइबल में इहो ई चयल आहे कि तव्हांखे अॻियां वधणो आहे, भॼणो न आहे। तव्हां ईअं सोचो था, पर सचाई इहा आहे त असां हमेशह ईअं ई कंदा आहियूं। असां वधीक हूंदा आहियूं खटण वारा। तव्हांखे ख़बर आहे विजेता सां वधीक हुजण जो छा मतिलबु आहे? इहो जॉयस जे शब्दकोश में आहे। मूंखे विश्वास आहे कि हिकु विजेता खां वधीक हुजण जो मतिलबु आहे पाण खे तव्हां परेशानी में अचण वारे खां तव्हां लड़ो कि हुन सां खटी चुकायो। तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे छा लड़ाई लड़णी आहे ऐं तव्हां हुन खां खटी वञो। इहो मुंहिंजी चवण आहे, किताब जो पनो न पढ़ियो। ख़बर आहे विजेता केरु आहे। मां तव्हां सां सच थी ॻाल्हायां, अगरि असांजे जीवन में उधार ठाहींदासीं त असां नाकामयाब न थींदासीं। असांजी चुनौती बि कोन्हे, असां हारे नथा सघूं। मथां शयुनि जे मथां असां उन में शायदि असांजी उमेद खां वधीक उहो थी वञे ऐं वक़्तु लॻे, पर आख़िर में विनम्र थी ऐं विरासत में अची उहो वचन वठूं प्रभुअ जा। आमीन। आख़िर में असां इहो परिणाम ॾिसंदा आहियूं। मां थकिजी पई आहियां माण्हुनि खे मसीहनि जो, परमेश्वर जो अनादर कंदे ॾिसंदे, ऐं इन करे प्रभु सां निराधार करण जी कोशिशि कंदी आहियां कि उहो हमेशह ईअं वर्ताव छो कंदा आहिनि। ऐं सावधान रहणु घुर्जे, उहो सभिनीनि खां मथां आहे, जंहिंजो मतिलबु आहे मसीह में जीअण। असांखे वर्ताव करणु खपे सुठो। असांखे हमेशह एक्टिंग करणी पवंदी कि असां छा कयो। डप हिकु बंद किटी आहे, पर विश्वास सदा भविष्य हूंदो आहे। डप असांखे कमु करण लाइ मजबूर कंदो आहे, विश्वास दरवाज़ा खोलींदो आहे प्रभुअ जे लाइ कम लाइ असांजे जीवन में। मां तव्हांखे ॿुधायां थी, विश्वास सदा भविष्य हूंदो आहे। असां सॼी कहाणी कोन पढ़ंदासीं, पर यूहन्ना 11:40 में उन्हनि छा तव्हांखे कोन चयो आहे कि अगरि तूं विश्वास कंदीअ त प्रभु तोखे महिमा ॾेखारींदो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी कि कहिड़ो विश्वास आहे ऐं हालतुनि में तव्हांखे ख़बर पवंदी। उहो तव्हां ॾिसंदव जेको विश्वास कंदो।
मूंखे सच में ख़बर आहे कि तव्हां विश्वास कंदव त तव्हांखे शंका ऐं अविश्वास न थींदो ऐं तव्हां उहो करे सघंदव। विश्वास रखंदा रहो। केतिरा साल थोरा इहो ई कमु थियो हुयो, ॾकी वञणु। हिन करे मां इहो स्टिकर निर्वाशी कंदी आहियां कि मूंखे दफ़्तर ते वञिणो आहे ऐं साम्हूं कमु करिणो आहे। वक़्तु गुज़रजी वेंदो आहे ऐं असां ॾिसंदा आहियूं कि जेको विश्वास असांखे पाण सां करणु खपे असां उहो कयूं था, पर प्रभुअ ते नथा करे सघूं। उहो कमु आहे जेको असांखे करिणो आहे, प्रभु ते विश्वास रखिणो आहे। ॿियो कुझु न, तव्हां ख़ाली ॾेखो, उहो ॾेखारियो कि जेको अनुग्रह करे थो उहो आराम में प्रवेश कंदो आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ो रस्तो आहे। प्रभु तव्हांखे उहो रस्तो ज़रूरु ॾेखारींदो। विश्वास रखो जेको तव्हांजा गॾु आहे ऐं उहो करे सघंदो आहे ऐं तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो प्रभुअ में जेको चए थो। जॾहिं तव्हां प्रभु जे आराम में हूंदा आहियो तव्हांखे ॼाणणु ख़बर आहे कि प्रभु तव्हांजे लाइ कुझु करे रहियो आहे ऐं उहो हमेशह कंदो आहे तव्हांजे लाइ। न त तव्हांखे उहो छा आहे जेको इहो थोरी हिमत ॾे ऐं परवाह बि कोन करे सघे। प्रभु वफ़ादार आहे। सही वक़्तु अचण ते, तव्हांजे वक़्तु कोन, उन जे वक़्त ते, जॾहिं नियत इहो वक़्तु हूंदो तॾहिं प्रभु तव्हांखे उपलब्धि ॾेखारींदो। मुंहिंजे वीचार सां तव्हां सभिनी माण्हुनि खे भलो करणु खपे। अहिड़ा घणा ॼणा आहिनि जेके उहो चवंदा आहिनि त असांखे ख़रीदारी करणी आहे ऐं पोइ चवंदा आहिनि कि असां इहो करे करे थकिजी पिया आहियूं। तव्हांखे उथी करे कुझु खपे ऐं तव्हांखे उहो करिणो आहे ऐं तव्हां उहो पंहिंजी शिकिल जे साम्हूं कुझु रखो। जंहिंमहिल तव्हांखे विश्वास ईंदो, छड़ो विश्वास तव्हांखे उहो ॾेखारींदो, प्रभु जो विश्वास। जॾहिं तव्हां ॾिसंदव प्रभु जी महिमा, मां वाइदो नथी करे सघां, इहो वाइदो कोन थी करे सघां, पर मूंखे ख़बर आहे कि प्रभु जा वचन जेके मूंखे ख़बर आहिनि उहो हमेशह आशीष ॾींदा ऐं मूंखे तजुर्बो आहे प्रभु सां गॾु एतिरो। उन जी माफ़त इहा ई सुञाणप आहे। आमीन। मां तव्हांखे कुझु डप जे बारे में ॻाल्हाइणु चाहियां थी जंहिंजो असांजे जीवन में सामनो करणु खपे। मां सभई डप जे बारे में कोन ॻाल्हाईंदमि। कुझु आम डप जेके असांजे अंदरि हूंदा आहिनि ॿुधाइणु चाहियां थी तव्हांजे ख़्याल सां। सभिनीनि खां पहिरीं तव्हांखे इहो करिणो आहे, जेके कम आहिनि उहे तव्हांखे करिणा आहिनि। उहे जेके ॾकंदा आहिनि कहिड़े कम सां, सोचियो हिन ॻाल्हि ते। हे मुंहिंजा प्रभु, मां कुंवारी आहियां, शादी करण जी चाहियां। छा थींदो सॼी ज़िंदगी मां कुंवारी रही वञा? असां ईअं सोचींदा आहियूं कि न? ठीकु, असां चवंदा आहियूं प्रभु जे लाइ कुझु कमु करे, पर उहो न मिलण जो ख़्याल ई जेको असां चाहींदा आहियूं असांखे ॾाढो उत्तेजित करे छॾींदो आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी कहिड़ी ॻाल्हि आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी हिकु मिसाल जे रूप में। जॾहिं प्रभु मूंखे उहो करण जे लाइ सॾियो हो जेको मां कंदी आहियां ऐं मूंखे अंदर में इच्छा विधई कई उहो करण जी थोरी जे लाइ वक़्त में मूंखे इहो करिणो आहे, छाकाणि त उहा शइ आहे जेकी ॾाढी इच्छा रखंदो आहे। घणा ॼणा सम्झी रहिया आहिनि मां छा पई चवां। उन खां सवाइ तव्हांखे हिकु ॻाल्हि ॾिसणी आहे, हताश न थियणो आहे। ऐं जॾहिं तव्हांखे महसूसु थींदो तव्हां पंहिंजे ॿारनि खे कुझु चाहियो था ऐं तव्हांखे मुश्किल थींदो आहे, उन जे दौरान तव्हांखे छा करणु खपे? प्रभु जे साम्हूं बीही करे तव्हांखे हुनखे चवणु खपे कि तव्हांखे कुझु करिणो आहे। मुंहिंजे लाइ चरित्र ठाहियो। उन मूंखे वञणु न ॾिनो ऐं मां हिमत न हारी, मां हारियमि न ऐं मूंखे कामयाबी न पई मिली सघे। हिन सभु ॻाल्हियुनि जे करे मां विच में पिसजी वई हुयसि। हिकु ॾींहुं मां पढ़ां पई सुबुह जो यूहन्ना 21, जिते यीशु पतरस खे चवनि पिया, पतरस तूं मूंसां प्यारु कंदो आहे? हो न चई, हा मां तव्हां सां प्यारु कंदो आहियां। तूं मूंसां प्यारु कंदो आहे? मां प्यारु कंदो आहियां। जिते प्रभु तव्हांखे ख़बर आहे मां तव्हां सां प्यारु कंदो आहियां, टियों दफ़ो हुन चई। हुन खां पोइ मां पढ़ियो बाक़ी जो अध्याय। मां तसली करणु थी चाहियां कि मां वटि सही वचन आहे।
इन खां पहिरीं मुंहिंजे ख़्याल सां वचन अरिड़ो आहे या हुन 21 अरिड़हं। तूं मूंखे प्यारु कंदो आहीं? जी प्रभु प्यारु कंदो आहियां। हा हा हा, तव्हांखे ख़बर आहे मां प्यारु कंदो आहियां। 15, 16, 17 त प्रभु टे दफ़ा हुन खां पुछियईं छो त उहे कुझु कठोर ॻाल्हि चवणु पिया चाहिनि। वचन अरिड़ो, मां तोसां सच सच थो ॻाल्हायां, जॾहिं तूं जवान हुए इहो चवंदो हुएं, सम्झ खणी नंढो मसीहो हुए, पंहिंजे कमर में ॿधी करे जिथे चाहींदो हुए ऐं उते फिरंदो हुए, नंढे मसीह खे उहो करण जे लाइ मिलंदो आहे। उहो नंढो मसीहो ऐं उहो जेको राज दुलारो आहे, उहो नंढे नंढे प्यारे राज दुलारे खे कोई बि शइ जे लाइ प्रार्थना करे थो ऐं उहो करे थो उहो जेको हुनखे खपे। हुनखे खोड़ सारी चरियाप जा कम करे सघंदा आहिनि ऐं प्रभु जा वचन बि ज़रूरत आहिनि। उनजे वटि पंहिंजा नंढा नंढा बॉक्स हूंदा आहिनि, सॼे घर में कार्ड ते वादा लिखल पिया हूंदा आहिनि, उनखे वठी करे वचन लिखल हूंदा। पर मूं ते विश्वास कयो, अचण वारो ॾींहुं जेको हूंदो आहे, अहिड़ी खोड़ सारी शयूं आहिनि जेके असांखे कमु कोन कंदियूं आहिनि, छो त प्रभु चाहींदा आहिनि त असां आख़िर में उहो सिखूं, आत्मा जो रस्तो मिले, जंहिंसां जंहिं तरीक़े सां ऐं भावनाउनि सां वधी करे असां इहो सभु न कयूं ऐं उहो उनजो इंतज़ारु न कयूं स्वर्ग ताईं। सचो मसीह उहो ई आहे, जाम दफ़ा हुनखे गुज़रणो पवंदो आहे खोड़ सालनि ताईं ऐं सुकून मिलंदो अथसि। पोइ जंहिंमहिल बि असां कुझु कयूं, प्रभु खे अहिड़ी सुठा तरीक़ा ॾिसूं ऐं उनखे सुञाणूं पंहिंजे। ख़ैर जॉइस, प्रभु तोखे छा चवंदा आहिनि? सुबुह जो उथ, कम ते वञ, आसीस वठ, मूंखे प्यारु कर। जाम दफ़ा खोड़ वक़्तु गुज़री वेंदो आहे, प्रभु मूंखे कुझु बि कोन चवंदा, तॾहिं बि मां उहो ई कंदी आहियां जेको प्रभु चवनि था मूंखे करण लाइ। हेलो, मां खोड़ किताबूं पढ़ंदी आहियां स्कूल ॾींहंनि जे बारे में, स्कूल मौसम ऐं जीवन में आध्यात्मिक रत्न जे बारे में, ऐं ख़बर आहे कि मूंखे छा करिणो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी उहो सभु, छो त मूंखे उहो परेशानियूं आहे। इन जो कारण इहो आहे त मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे कि तव्हांखे ख़बर आहे, मूंखे प्रभु खे महसूसु करण जी ज़रूरत न आहे। मूंखे ख़बर आहे ऐं छड़ो तजुर्बो इहो ॼाणींदा आहे, भलो तव्हांखे सुठो लॻे या ख़राबु लॻे, पर इहा सुठी ॻाल्हि आहे। अलौकिक तजुर्बो इहो सभु सेखारींदो आहे। तकलीफ़ुनि खां पोइ इहो ख़बर पवंदी आहे, हासिलु थींदो हर शइ में। जॾहिं तूं जवान हुए, तूं पंहिंजे कमर ते ॿधी करे जिते खपंदो हुए वेंदो हुए, जॾहिं तूं ॿुढो थी वञे त ॿियो कोई तुंहिंजे कमर ते ॿधी करे तोखे ॿुधाईंदो किथे वञ। कोई सम्झे थो मां छा चवां? मनी वठो, प्रभु तव्हांखे उहो न ॾिनो। महिरबानी कयो उन ॻाल्हि ते। लॻे थो सभिनीनि खे नांग सुंघी वियो आहे। ख़ैर, सभु अहिड़ा आहिनि। आहे की कोन? इहे ज़रूरी कोन आहे। छो त तव्हां जेकी शइ चाहींदा आहियो, शायदि तव्हांखे उहो सोचींदा आहियो कि उहो खपे ऐं तव्हांजे लाइ उहो सुठो कोन्हे। डप हिकु बंदि किटी आहे जिते असल में छड़ो शैतान असांजे जीवन में कमु करे सघे थो ऐं प्रभु जे लाइ उहो विश्वास दरवाज़ा खोलींदो आहे ऐं भविष्य में असांखे उहो ॾींदो। मां तव्हांजे लाइ शुभ समाचार ॾियां थी, जंहिंजे करे डपु निकिरी वेंदो। विश्वास रखो प्रभुअ जे मथां। अॼु असां पेश था कयूं हिकु साधना जंहिंजो नालो आहे मूंखे वणंदी आहे ऐं मां जाम उत्साहित आहियां सभई असां उहो कमु करे सघूं ऐं पंहिंजी प्रेम चाल सां ध्यानु ॾेई सघूं जेको प्रभु चाहिनि था, ऐं असां पाण खे प्रेम करे सघूं ऐं असांखे इहो करणु घुर्जे ऐं जंहिंसां असांखे प्रभु जो प्यारु मिले। तव्हां असां सां जुड़ियल हुजो। असां वरी ईंदासीं, जिंजर असां सां गॾु ईंदी ऐं असां ॻाल्हाईंदासीं उन ॻाल्हियुनि जे बारे में ऐं तव्हांखे गिफ्टूं ॾींदासीं।
छा तव्हां ॻोल्हींदा पिया आहियो क्रिसमस ते उपहार ॾियण लाइ ऐं साण ई जॉयस मायर मिनिस्ट्री जा मदद करण लाइ त असांजे हैंड ऑफ होप उपहार में ध्यानु ॾियो। जिंजर असां सां गॾु आहे इन महान कम में ऐं ॿुधाईंदी। जिंजर माण्हुनि खे ॿुधायो उपहार जे बारे में ऐं तव्हांजो छा वीचार आहे। मूंखे इहो सॼो सिद्धांत प्यारो आहे। सच थी ॻाल्हायां, मूंखे प्यारो आहे। क्रिसमस जे लाइ ख़रीदारी करणु मूंखे प्यारो आहे। मूंखे ख़बर आहे कहिड़ो ॾुखियो आहे जॾहिं असांखे ख़बर कोन हूंदी आहे कि छा बैठूं। असां जीअं फांसी पवंदा आहियूं। कुझु साल पहिरीं हिकु दफ़ो मुंहिंजे सहुरे चुनियो ई ख़बर अथई मां असुल में क्रिसमस ते कोई भेंट नथो चाहियां। मूंखे सच में काई ज़रूरत कोन्हे को ईअं ॿुधकी रसां। हाणे असां छा कयूं, पर हुन खां पाई हुननि चयो मूंखे वणंदो कि उबो के ज़रूरतमंद माण्हू मिले। हुननि असांखे कुझु करण जो मौक़ो ॾिनो। हुननि जे सम्मान में जेको करणु हुननि खे ॾाढो वणंदो हो। मदद जे लाइ ॾियल सेवादारियुनि खे हुन खां पोइ उनखे ॿुधाइणो पवंदो उनजो नालो छा आहे। बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल सां इहो सुठो आहे। उहो हिकु अॼुकल्ह सुठो मौक़ो आहे ऐं घणेई माण्हू आहिनि जेके वधीक शयूं न आहिनि। उन्हनि खे ख़बर कोन्हे कि उन सां गॾु छा करे उन्हनि शयुनि जे लाइ। ऐं उन्हनि शयुनि खे कुझु देरि ताईं कुझु माण्हू ख़बर अथव उहो उपहार कोन वठंदा। कंहिंजे लाइ बि आसीस है ऐं उहो मथां पैसा बि जेके ख़र्च कनि उहो उन्हनि खे सम्झणु खपे। सेवादारी जी मदद कंदा आहिनि जेके उन्हनि जी परवाह हुजे ऐं उहा संस्था जी जेकी उन्हनि खे वठणी आहे ऐं उहो आसीस कोन वठणु चाहींदा आहिनि। इन तरीक़े सां मां हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां। जंहिं महिल माण्हू चवंदा ख़बर अथव जाम माण्हू इन हालत में कोन हूंदा आहिनि पर उहो चवंदा आहिनि कि असां कुझु करे सघूं इन जे लाइ। हिन तरीक़े सां तव्हां ॾेई था सघो। अगरि तव्हां ॾियणु चाहींदा आहियो तव्हां मां माण्हू क्रिसमस जे लाइ चई सघंदा आहिनि मां नथो चवां कि मुंहिंजे लाइ इहो कुझु हुजे ऐं ख़रीद करे सघां। इहो चाहींदमि त तव्हां मिशन खे उपहार ॾियो ऐं उन जे नाले ते असांखे ॾाढी ख़ुशी थींदी ऐं इहा सेवादारी हलंदी। पर जिते तव्हां चयो इहो रचनात्मक तरीक़ो आहे त माण्हुनि खे इहो ॾेखारणु खपे कि इन तरीक़े सां छा थियो। माण्हुनि खे खोड़ हताश थींदी आहे। अहिड़े माण्हुनि जे लाइ उपहार ॾियो, उन्हनि खे ॼाणनि ॾियो। अगरि तव्हां अहिड़े तरीक़े सां ॾोही न सिधो कि उबे हन प्रभाव खे ॾिसी था सिंघण जेको उबे कंहिंजे जीवन ते विझनि आहिनि उबो प्रभाव विझंदो आहे। उंज असांजे परिवार में इहो ॾाढी ख़ुशी खणी गयो है। हिननि असांजे ॿाटनि खे ॾियण जे बारे में खोड़ कुझु सेखारियो आहे। ॾियण जा कोई अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। हिननि असूल में असांखे इहो चुनण जो मौक़ो ॾिनो आहे। इहो उबो तरीक़ो आहे जंहिंसां असां पया लॻाया आहिनि हैंड ऑफ होप जा। जी असां हुन नंढी सी सूची में ॾिसंदा आहियूं या असां ऑनलाइन ॾिसंदा आहियूं। ऐं सोचींदा आहियूं मां जे माण्हू जे बारे में सोचींदो पियो आहियां हुननि खे कहिड़ो पक्ष बणंदो। अहिड़े माण्हुनि जे लाइ बिल्कुलु अहिड़े माण्हुनि जे लाइ डॉक्टरी मदद बिल्कुलु उहो डॉक्टर बिल्कुलु नवां कुझु अहिड़ो चूड़ी सघंदा आहियो जेको हुननि खे ख़ासि लॻंदो आहे। हुन खां पोइ हिकु रक़म चूड़ी करो। नवां जेका बि रक़म चाहियो न चूड़ी सघो था। हुन खां पोइ असां तव्हांखे हिकु कार्ड मोकिलींदासीं जेको नवां हुननि खे मोकिले न सघो जीअं उबे उपहार जे बारे में ॼाणे वञे। या तव्हां क्रिसमस जे इहो चवण जे क़ाबिल हूंदा आहियो। ॾिसो तव्हां इहो चओ तव्हांखे उपहार कोन खपे छो त उहो चवनि पिया असां तव्हांखे कुझु ॾियण पिया चाहियूं इन करे जी ऐं असां उहो ॾिनो उपहार ॾिनो अनाथ आश्रम लाइ दान ॾिनो इन करे भलो ई तव्हांखे उपहार खपे। ऐं जाग दफ़ा असां हिन खे हुन माण्हू जे लाइ काई बि नंढी शइ सां गॾु ईंदा आहियो। जीअं अगरि असांखे ख़बर हुजे कि हुननि इहो चॉकलेट इहो हिकु प्यारो सो पैकेज आहे। ख़ैर मूंखे ख़बर आहे कि अॼुकल्ह माण्हू रचनात्मक वीचारनि जी खोज में हूंदा आहिनि ऐं उहो माण्हू उन्हनि वक़्तु अक्सर वक़्तु कोन हूंदो आहे ख़ासि करे क्रिसमस ते। ऐं इन करे उहो रचनात्मक तरीक़ा ॻोल्हींदा आहिनि कंहिं ॿिए जे लाइ आसीस वठण जा ऐं कंहिं तरीक़े सां सोचींदा आहिनि। खोड़ प्रभाव विझंदो आहे। इहो सुठो आहे। धन्यवाद जिंजर। ख़ैर असां उमेद कंदा आहियूं कि तव्हां अॼु जो शो उन जो मज़ो वरितो ऐं असांखे ख़ुशी आहे कि तव्हां हितां गॾु आहियो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।